जी पनाह न घुरंदा हुजन। महबूबन जो इहो पनाह घुरण या दुआ घुरण उम्मत जे लाइ तालीम हुई, उम्मत जे लाइ सबक हुयो त पंहिंजे रब जे दरबार ते इहा दुआ घुरो त रब शल अॻियों इहो जहान मोचारो करे। दुनिया जे अंदर कुशादा घर आहिनि, इंच इंच ते झेड़ा आहिनि, फुट फुट ते झेड़ा आहिनि, सीह बन्ने ते झेड़ा आहिनि, पर असुल असांजी जगह ते इहा आहे जी। कुशादा घर ठाहियासीं, बंगला अॼासीं, घर जोड़ियासीं, पर ओचितो ॾाढी सरकार जो कासिद ईंदो त इन सॼी मिल्कियतुनि खां ला दावा करे ऐं इन कब्र जी कोठड़ी में उछलाए। हजरत सैयदना उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु खलीफ़े सालिस, पाक पैगंबर जो 3 नंबर खलीफ़ो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा, जॾहिं के कब्रिस्तान खां गुज़रंदा हा त एतिरो रोंदा हा जो अमीरुल मोमिनीन जी सुहारी मुबारक लुड़कन में हाली थी वई। माण्हू चवंदा साईं तव्हां कॾहिं क़यामत जे ज़िक्र ते बि एतिरो कोन रुनो, ॿी कंहिं ॻाल्हि ते एतिरो कोन रुनो, क़ब्र खे ॾिसी तव्हां एतिरो रोंदा आहियो। नबी जे खलीफ़े फरमायो त दुनिया जे मंज़िलुनि जी पुॼाणी वारी मंज़िल क़ब्र आहे, आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल क़ब्र आहे। जेको इते बख़्शिजी वियो सो अॻिते बि बख़्शिजी वियो, जो इत न बख़्शो उनजो अॻिते बख़्शण मुश्किल आहे। दोस्तन गिरामी, असां खां इहा ॻाल्हि विसरी वई आहे। पाठ शरीफ़ में कुझु ॾींहं पहिरीं बि महफ़िल थी, वरी दोस्त उते मातली आया, मां मसरूफ़ बि घणो हूंदो आहियां, पर मूं चयो हिकिड़ो सबक पाठ वारनि खे ॿुधाए आयो हुउसि, उन सबक खे वञी भेरो ॾियारे अचां। सबक खे भेरो ॾियारे अचां त सबक यादि बीहे। अॻे भेरे बि इन ई मौज़ू ते इहे ई ॻाल्हियूं थियूं, अॼु वरी उन सबक खे यादि कराइण आयो आहियां। पाठ शरीफ़ वारा, तू वलियन जे शहर में रहण वारो ही, हिक अज़ीम दीनी रूहानी मरकज में रहण वारो आहीं। दुनिया जे मामलनि में अल्हम्दुलिल्लाह ॾाढो होशियार आहीं, हिसाब किताब लेखा चोखा ॾाढा ॼाणी थो, याददाश्त बि ॾाढी पक्की थई, हर शइ यादि थई। कंहिं माण्हू जो नालो थो वठिजे त उनजे सॼी ज़िंदगी जो फाइल तुंहिंजे ज़हन में खुली थो वञे। इहो माण्हू फलाणे ॾींहुं जाओ, फलाणे ॾींहुं मूंसां मिलियो, फलाणे ॾींहुं हीअ कचहरी कयईं। हर माण्हू जूं हज़ारे ॻाल्हियूं तुंहिंजे ज़हन में यादि आहिनि, ॿी हर शइ तोखे यादि आहे, पर अगरि तोखां विसरी वई आहे त तुंहिंजी क़ब्र विसरी वई। जेके शयूं विसारणु घुरजनि हा उहे यादि कयूं अथई, ऐं जेका शइ यादि रखणी हुई उहा विसारे छॾी थी। हाओ हा, अबे खे हथनि सां पूरे आए, उन प्यारे पीउ जे हथनि वारी मिट्टी तो अञा हथनि तां छंडी कोन, पर तोखां तुंहिंजी क़ब्र विसरी वई। कुर्बन भरी अमड़ खे लोढ़ लटे आए, मिट्टीअ में सटे आए, पंहिंजे प्यारनि दोस्तनि ऐं यारनि खे क़ब्र हवाले करे आए, पर अञा तोखे तुंहिंजी क़ब्र यादि नथी पवे। तूं यादि करी न करी, पर तुंहिंजी क़ब्र तोखे यादि कंदी आहे। हर ॾींहं में, हर राति में 21 भेरा क़ब्र सॾींदी आहे। घणा भेरा? 21 भेरा क़ब्र सॾींदी आहे त ओ फलाणा पुट फलाणे जा नालो वठंदी आहे। ओ फलाणा पुट फलाणे जा, मां ऊंदाहियुनि जो घर आहियां, का अमलनि जी बत्ती खणियो अची। ए
फलाना पुत्र फलाने जा मां नांगन बलाउन नहीं विछुन जो घर आया है पान सा का अमलन सालियन जो तिरियाक खणियो अच जा। हर डी में कब्र सड़े पई, हर रात में कब्र सड़े पई। ऐं अहले दिल, अहले बातिन, अहले नजर उन कब्र जा आवाज कन्नन सा बुधंदा है। असांखे उहा न को अखा न वो कन्न बुधूं तो छा बुधूं, ॾिसूं तो छा ॾिसूं, पर जन खे उहा नज़र आ, जन खे उहा समात ऐं बसारत आ, उहे ॿुधंदा आहिनि त कब्र पुकारे थी। खुदा जो कसम मुंहिंजा मिठा मुर्शिद करीम पाण फरमायो त केतिरा भेरा मां पंहिंजे कन्ननि सां कब्र जा आवाज़ ॿुधंदो आहियां। ओदा ओ प्यारा इन सफर के न विसार। हर शे में शक शुबा थी सघनि था, हर शे में शक शुबा थी सघनि था, पर इन ॻाल्हि में को शक आहे ई कोन। मौत में कंहिंखे शक आहे? ॿुधायो। हर माण्हू खे पक्का त मरंदुसि। जेतिरो मौत यकीनी शइ आहे ऐं इंसान ओतिरो उन खां गाफ़िल आहे, ओतिरो उन खां बेफिक्र आहे। अज़ीज़ान मोहतरम, हिन मुसाफिर खाने खे, हिन परदेस खाने खे छॾण जो वक़्तु ॼाण अचण वारो आहे। बारी बेपरवाह जी बारगाह में हाज़री जूं घड़ियूं ॼाण अचण वारियूं आहिनि। तैयार थियो, सफ़र जी तैयारी कयो। पुल जे मथां माण्हू खे सिर्फ़ गुज़रणो हूंदो आहे, पुल जे मथां माण्हू खे टपी परते वञणो हूंदो आहे। ऐं जेकॾहिं पुल ते को माण्हू पंजर बि खणी अचे ऐं कामूं पटियूं बि खणी अचे ऐं चवे त हिन पुल ते मां घर थो ठाहियां, तूं लंघे मां लंघियुसि ॿियो को लंघियो, हर को ठठोल कंदुसि, यार चरियो ई छा, पुल त लंघण जे लाइ हूंदी आहे, हिते घर ठाहिबो आहे छा? तो कॾहिं ॾिठो त पुल ते कंहिं घर ठाहियो हुजे? हर को उन खे मलामत कंदो, भई पुल त गुज़रण जी जाइ, लंघण जी जाइ आहे, घर ठाहिण जी जाइ न आहे, रहण जी जाइ न आहे। दोस्तो, ही दुनिया त हिकिड़े पुल जे मिसल आहे, ही दुनिया हिकिड़े पुल जे मिसल आहे। इहा पुल टपी असांखे अॻिते हलणो आहे। असांजो देश त अॻिते आहे न, वतन त अॻिते आहे न। तुंहिंजो देश नाहे परदेस हिते, करणो कफन संदो पवंदी वेस उते। ओ तुंहिंजो देश नाहे परदेस हिते, करणो कफन संदो यार पवंदी वेस उते। ओ उहे खान बलोच रईस किथे दा, उहे खान बलोच रईस किथे, छॾियूं हलियो वेंदे मॾियूं माल सजण हली कब्रुनि जो। ओ ॾिसो हाल सजण हली कब्रुनि जो, ॾिसो हाल सजण भॼी भोरा थियूं पैमाल सजण हली कब्रुनि जो। चो सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या पखी परदेसी अड़ादा वेठायूं उड़ाना, ओ पखी परदेसी अड़ा वेठायूं उड़ाना, करे महल पूरी ओ चुगी वठ के दाना, पखी
पखी पर देसी अड़ायर वेठायूं उड़ाना